पूरी सिंध की तरह बिलाखिर ट्रक और गुड्स अड्डों के मजदूर और मालकान भी होशरबा महंगाई के खिलाफ सड़कों पर निकल आए। सिंध और वफाकी हुकूमत के खिलाफ एहतजाजी मुजाहरा। इहो चवणु चाहियूं था, हर शइ महांगो थी वियो आहे, ज़ुल्म लॻो पियो आहे, ग़रीब माण्हू ॾियारीदार माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। हे गाॾियुनि वारा आहिनि की चवां हफ़्ते जा हफ़्ता 10-10 ॾींहं थी की चवां बीठा आहिनि, हिननि खे कारोबार न आहे ऐं रोज़गार तबाह थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां वटि हिते रोज़गार एॾो हुयो, हाणे हिन हुकूमत में ख़बर न आहे छा ज़ुल्म थो हले। हे गाॾियूं बीजी आहिनि, स्पेयर पार्ट महांगो थी वियो आहे, गाॾियुनि जो टायर महांगा थी विया आहिनि, हर शइ महांगाई उरूज ते चढ़ी वियो आहे। हाणे कारोबार न आहिनि त इहे माण्हू अटो ॾिसे थो 130 रुपया किलो लॻो पियो आहे। हर शइ महांगाई थी वियो आहे। पोइ कारोबार हूंदो त पोइ महांगाई जो फ़र्क़ु न पवंदो। हाणे कारोबार न आहिनि त महांगाई ते वॾो असरु पइजी वियो आहे। असां बराए महिरबानी वज़ीर आला चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के इहो अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं त इन ते नज़रदानी ॾिनो वञे, इन ग़रीबनि खे जेके चवां बेरोज़गारी खां बचायो वञे। यादि न बरसातुनि में तमामु नुक़सानु घणो थी चुको आहे। उन लाइ असांजे घर घाट बि कोन्हे, रोड में तो हिमत बि सरकारी गोदाम में वेठो आहियां। अहिड़ो को कोन्हे जेको ऑफिसर जा आला जो अचे मार्की करे। रोड सदाकोट शहर जेको आहे रोड ॾिसो था पाण कीअं भॻा पिया आहिनि। ग़रीब गुरबो सॼो वैल में लॻो पियो, को अमलदार न आहे जेको अचे मार्की करे। हर को पंहिंजे हिसाब सां घुमंदो थो अचे, को हुकूमत कोन्हे। बाक़ी असांजो हुयो हिकिड़ो बेनज़ीरा साहिबु जेकी मार्की कंदी, बाक़ी को बि कोन्हे, का ऑफिसर न आहे आला ऑफिसर सदाकोट में जेको अचे असांजी मार्की करे। ग़रीब गुरबो माण्हू पुॼी नथो सघे, किलो वठे थो, किलो में काॾों घर हले, 120 रुपया किलो थी वियो सम्झनि। ऐं बेरोज़गारी, गाॾियूं साॾियूं सभु बीजी विया आहिनि इन बेरोज़गार जे करे। ड्राइवर माण्हू काॾों घर हलाए सघे, मज़दूर माण्हू काॾों घर हलाए सघे, इन जे करे हितां थियो आहे। असां ड्राइवर माण्हू काॾों पूराई कयूं, जेको आहे सो गाॾियूं 10-10 ॾींहं 12-12 ॾींहं बीठा आहिनि, जेको आहे रोज़ी न आहे। हर शइ वटो बटो हर शइ महांगो थी वियो आहे, जेको आहे असां परेशान लॻा पिया आहियूं। ड्राइवर मज़दूर सभु परेशान लॻा पिया आहिनि। उनका वशनु से गुफ्तगू करते हुए मजीद कहना था कि हालिया तबाहकुन बारिशों के बाद गुजर सफ़र बहुत मुश्किल होने के साथ साथ एक वक्त की रोटी भी नामुमकिन तरीके से खाना पड़ रहा है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदाद कोट।